सवा तुझे सुपरी के बियो दाया तो लालण लीलाया हबीब पति खड़ा फरमाश कंदा कोट लधे खान चांडे खान चानी खान चांडियो दोस्त मुमताज अली चांडियो निजामुद्दीन चांडियो मुख्तार हुसैन चांडियो शहर सकरन खां बाद बख्शुनारी अहमद सलीम कंवर इन दोस्तन 50 रुपया इनाम ॾिनो आहे जे कलाम ते फरमाश कया आहे साईं अहमद शाह जिलानी फकीर गुलाम अली मरी असां परदे सिन जी दिलड़ी सजण असां परदे सिन जी दिलड़ी सजण जे चाही देत हाज़िर असां परदे सिन जी दिलड़ी सजण जे चाही देत हाज़िर अॼु प्यार संदो तूं तेज पिरी अॼु प्यार संदो तूं तेज पिरी जे पाई देत हाज़िर असां परदे सिन जी दिलड़ी सजण चाही विचार कजा सोच विचारे जवाब ॾिजां पर कुछ न को विचार कजा पर कुछ न को विचार कजा अॼु मर्ज़ीअ जो मुख्तियार थीजां सवार कजेत हाज़िर असां परदे सिन जी दिलड़ी सजण जे चाही दे हाज़िर जान सुरे कायल गुलाम खान जमाली फरमाश किया रईस अमनल्ला खान 100 रुपया इनाम ॾिनो आहे सिकाई तो साग पूरे दिल फंड सा ओ पूरे दिल फंड सा चारा करी तो पाग अमानुल्ला ओरे आ तो के सारे साग तो पटोल जरदारी का हाजी जरदारी नेवाल जरदारी गुलाम नबी जरदारी मोर गुलाब साईंदास ऐं गुलाम अदर हिन जो 30 रुपया इनाम ॾिनो आहे दिल फौज सजण दूर लागे पर ज़ख्मल कंहिंजी ज़रूर आगे दिल फौज सजण दूर लागे पर ज़ख्मल कंहिंजी ज़रूर आगे पर ज़ख्मल कंहिंजी ज़रूर आगे मुंहिंजो प्यार बे कई मजबूर आगे मुंहिंजो प्यार बे कई मजबूर आगे खरीदार थी देत हाज़िर खरीदार थी देत हाज़िर असां परदेसिन जी दिलड़ी सजण जे चाही देत हाज़िर इनाम दे रहे आहे सेठ अब्दुल अमीन कीरो नवाब अली खान जो हाजी लखानो खान चांडियो जंहिं 20 रुपया इनाम ॾिनो आहे दरगाह झंडूले इमाम खां फरमाइश कई आहे साईं तालिब हुसैन शाह मास्टर गुलाम खान जरदारी खान मोहम्मद जरदारी साईं साहिब शाह फरमाइश कई आहे ठारो खान चांडियो ऐं जुमर खान चांडियो
अमान आग जो अर्ज़ मिटा उच शाद पिरी चल जीअं सदा फरमाते आए अतर खान मरी अमीर अली मरी मोहम्मद खान मरी साईंदाद मरी दादर मरी गुलाम शाह मरी अताउद मरी मुमताज अली मरी फरमाते आए दादन खान मरी बिस्मिल्लाह डेकोरेशन खां उस्ताद अब्दुल रशीद उन्नर एम कासिम पीरो कमाल दी उन्नर फरमाते आए गोल नथु पीरे खां सेठ अब्दुल मीर पीरो दोस्त है खुदावत पीरो परखी दे